सभिनी सिंधवासियुनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद शाहनवाज़ बि क़ादरीअ तरफ़ां सलाम। जीअं त सिंध जे गुलकार फ़क़ीर सोडल लगारी जे तॾे ते असां मौजूदु आहियूं। संदर फर्ज़ंद बि आहे ऐं उन जा अज़ीज़ अकारब बि गॾु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं सोडल फ़क़ीर जो ख़ाल जेको आहे केरु भरे नथो सघे। तमामु सॼी सिंध ॾुखायल आहे। अलाह साईं उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। ऐं उन जा पुट आहिनि, उन जी नियाणियूं आहिनि। सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे, सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त उन्हनि जी वार कई वञे, उन जे पोयां उन जी सार लधी वञे। जीअं हिननि जे घर जो चरखो हले गुज़र सफ़र ते फ़क़ीर साईं जो फर्ज़ंद आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। फ़क़ीर साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तमामु ख़ैरु साईं। सिंध हुकूमत जे तरफ़ां केरु केरु तव्हां ॾे लड़ी आयो आहे? साईं सिंध हुकूमत जे तरफ़ां अञा त केरु कोन्हे लड़ी आयो। अच्छा, जी जी। छा मुतालबो कंदा सिंध हुकूमत खां? बसि असां कुझु कोन चई सघंदासीं। उहो जेको फ़क़ीर हो, अबू सॼी दुनिया जो फ़नकार, जी सॼी सिंध जो सरमायो, हुन जे लाइ कुझु कोन करे सघिया, असांजे छा कंदा। हा, बिल्कुलु तमामु वॾी ॻाल्हि ॿुधाई त उन जी विसार न लधऊं। तड़पी तड़पी नवाब शाह में हू हिन जहान खे छॾे हलियो वियो, लखनि मदाहनि खे रोआरे हलियो वियो। सोडल फ़क़ीर जो ख़ाल जेको आहे मौसीक़ीअ में केरु कोन थो भरे सघे। अॼुकल्ह का जेके फ़नकार आहिनि उहे तव्हां ॿुधंदव, वरी सोडल फ़क़ीर उहो फ़नकार हो जंहिं अलाह वारनि जी ॿोली ॿुधाई। जेॾी महिल बि उन जो कलाम ॿुधंदव त तव्हांजा अबाणा तव्हांखे यादि अची वेंदा। ऐं सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे, आला इदारनि खे गुज़ारिश आहे त सोडल फ़क़ीर जे जेके नियाणी आहे उन जी बि सार लधी वञे ऐं उन जो पुटु आहे उन्हनि जे घर जो चरखो हली सघे त तव्हांखे ई फ़क़ीर जा ॿचिड़ा दुआऊं कंदा ऐं इनशा अल्लाह तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत मोचारी थी वेंदी। ऐं हीअ बिल्कुलु हींअर यतीम आहिनि, अलाह ऐं रसूल खां सवाइ को सहारो न आहे। अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, मान ॾिनो आहे, पैसो दौलत ॾिनी आहे। अहिड़नि ग़रीबनि जी ख़िदमत कयो त तव्हांजी दुनिया आख़िरत मोचारी थी वञे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। हिया ज़िंदगानी चार ॾे